नाज़रीन, उकरे चौदॻी वासी मग़वी पीरसन वसाण शहर बाज़ियाब न थी सघियो आहे, जे सबब संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसो था मुज़फ़र शहर जी ही रिपोर्ट। रहवासी पीरसन वसाण शहर जेको आहे सो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वठी करे शिकारपुर में करमपुर वेझो हथियार बंदनि वटि जर्गमाल बणियल आहे, जेके फ़ोन ते वारसनि सां बार बार मुतालबो करे रहिया आहिनि त या 10 लख रुपयनि जा ॾियो या उन मुगवी जी जेका आहे सो 7 सालनि जी न्याणी जेका आहे उहा आणे ॾियो त पोइ खेसि छॾींदासीं। वधीक उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असुलु मसइलो छा आहे ऐं हुननि जो छा चवणु आहे। साईं, मुंहिंजे चाचे खे अगवा कयो वियो आहे। उनखे अॼु हफ़्तो थी वियो आहे। उन्हनि खे इन्हनि ठगीअ सां घुरायो हुते। उन्हनि जी साईं अॻे जेको हिकु मिट्री कराई जतोइन जी, उन साईं त उनखे मुंहिंजे ख़्याल में 4 साल खनि थी विया आहिनि। उन्हनि जे मालिकनि उनखे छॾायो। साईं उन माई ते तशदुद कंदा, उन कोर्ट जे ज़रिए उन्हनि छॾायो उन माई खे। साईं उहो हाणे असां चवनि था त 10 लख रुपया ॾियो या उनजी नंढड़ी न्याणी आहे उहा ॾियो। त हाणे साईं अॼु असां ॾे कॉल कई अथऊं, असां कॉल उन्हनि ॾे कई थिए बा ॻाल्हायो, उहे चवनि था असां मारे छॾियो आहे। त हाणे साईं असांजो अर्ज़ु आहे त असांजी अपील आहे SHO SP साईं शिकारपुर जा असांखे छॾाए ॾियनि। सुबुह बि पुछा कयो मुंहिंजे नाल भाउ नाल चवण मारे छॾियो तुंहिंजो भाउ। असां महिरबानी करे अपील था कयूं मुंहिंजे भाउ खे छॾायो। ग़रीब कासे कड़ कर नंढड़ा बच्चा। असांखे महिरबानी करे पंहिंजे मां SP साहिब खैरपुर खे चवण IG खे चवण मां शिकारपुर मुंहिंजे भाउ खे आज़ादु करायो वञे। मां मिसकिन माण्हू आहे, खाइण खां का शइ कोन्हे। असांजा घर ॾिसो था, मिसकिन माण्हू, नंढड़ा बच्चा। हफ़्तो थियो आहे त उते रोज़ चवंदा धमकियूं, नंढी छोकिरी ॾियो या 5 लख या 10 लख। असां किथां वञूं, असां का शइ कान्हे सर, असां छा कयूं। असांजे पीउ खे मारूं आहे 4 साल इहो हफ़्तो थी वियो अथसि। चवंदा मारे छॾींदा, न ॾींदा इन मिटीअ करे। अबे खे चवंदा मारे छॾींदा। हाणे न छॾींदा पैसा जो जां छोकिरी जो नंढी 5 सालनि जी। जे न ॾींदव त तव्हां असांजे पीउ मारे छॾींदा। अपील आहे कयूं इन शिकारपुर वारनि खे त असांजे पीउ छॾाए ॾियो महिरबानी करे। पाड़े जो आहे, गरीब आहे, महिरबानी करे हुनखे आज़ादु कयो वञे। SP खे असांजी अपील आहे, शिकारपुर SP खे अपील आहे आज़ादु कराए वञे। उहो गरीब आहे, हुनखे फालेज बि आहे, हुनखे 2-3 बीमारियूं आहिनि, हू मरी बि सघे थो, अटैक बि थी सघे थो। असांखे SP खे अपील आहे त असांखे वसाण ग़रीब वारो पहुचायो वञे। हो था चवनि असांखे पैसा ॾियो, पैसा किथां आणनि ग़रीब माण्हू, हिननि खे खाइण लाइ अटो न आहे। कैमरामैन राजा आसिफ सां गॾु मुज़फ़र शहर, मेहरान TV, अकरी चौदॻी।